जाकर तू मुझे घर में दाखिल थी, मुझे इज्जत जो सब भादू और आगे चलियो आहिनि। और या तू ज़िंदा दे या मां ज़िंदा रहंदुस। बस अकबर खान बस, इतने जो इतने बीवन जगह तू जिंदा रहना चाहे तो ना इतने ही बिठो। आज अकबर खान पीण वारन मान है। हलाए गोली हलाए। मरण जो जगह तोखे एतरो ही शौक है तो पे बर कल मुंह तोखे रब तरफ रवानो क्या। यार बाबा कम लही वे असल तबाही थी वे तबाही भली तबाही थे पर इश्क न छड़बो छोड़ा गोरी केड़ी तबाही थी इनके छड़ पुट इहो तो बुधा केड़ी तबाही थी आहे। अम्मा रात चाकर खान अकबर खान जे गोठ जे मथा हमलो कयो। अम्मा जाबर कासम अकबर खान जे माण्हुनि जा लाश विछाया आहिनि। ओए ते रखी से जान जा पुट हाड़े बाबा मलाकड़ो ॾिसणो आ मलाकड़ो मुआ आस्ते फाट खेर बुगुर जेकॾहिं दुश्मनी जी बाह भड़की पए न तुरगी ॿियनि जा घर कोन सड़ंदा असांजा बि घर सड़ंदा। अरे वात पटी मूं त पंहिंजी झुॻीअ जे मथां टाडो रखी छॾियो ओहो सड़ियो त मिड़े ई ख़ैर आ। ॿियनि जा झुॻा सड़दे मां पंहिंजनि हिननि अखियुनि सां ॾिसण थो चाहियां। अब्बा तूं हिनखे छॾ हीरो पंहिंजो ई सॼण कोन्हे त ॿियो जो कहिड़ो सॼण थींदो। हा तूं मूंखे इहो ॿुधा त ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पई थियूं हलाए। अम्मा हाणे इहा दुश्मनी ज़ात मार थी वेंदी ऐं जेको बि न असांजे हिन ॻोठ मां गुज़रंदो असली उहो मारियो वेंदो। पुट तुंहिंजी भेण जी का ख़बर पई? हा मां चवनि था त चाकर खान उनखे बि वापसि वठी आयो आहे ऐं अधी चाकर खान वटि हूंदी। ये जेका दुश्मनी जी बाहि भरी है ना सिर्फ तुझे करे ना तू घर छड़ी हाँ ना ही इतना मुड़स मरना हाणे जेकर हिन घर मां पेर बाहर रखी तो गेट ते गार्ड मौजूद है उते ही मारे छड़ींदई। हिनखे मां संभाले वठंदम साईं तव्हां बस पंहिंजो ख्याल रखो। सोड़ तू मुझे खौफ न कर मां पंहिंजी हिफ़ाज़त करण ॼाणा थो तू बस इनजो ख्याल रखजे। तो ॿुधो न सुणी ही सभु कुछ तुंहिंजे करे पियो थिए ऐं ॿीहर लाइ इहा ग़लती न कजां। ही मर्दन जो किरोध आहे जंहिंमें मुड़स मरन पिया इनमें मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे।
जेकॾहिं मां घरां निकिती हुयसि न त पंहिंजे पीउ जी मर्ज़ी सां निकिती हुयसि। पोइ पीउ ऐं धीअ जे फ़ैसिले में हिन जो छा वञे? ही मर्दनि जे विच में गैरत जो मसइलो आहे जंहिंखे तूं न सम्झंदी आहे। सभु कुझु सम्झी वई आहियां। मर्द पंहिंजे गुनाह जो इल्ज़ाम औरतुनि जे मथां हणंदा आहिनि। जेकॾहिं सम्झी वई आहीं न त पाण खे संभाले वठ, न त मुफ़्त में मारी वेंदी आहे। जेकॾहिं मौत खां ड्रिॼां हा न त घरां ई न निकिरां। सोरठ बेगम। बस अकबर खान बस, इते जो इते भी वञ। जेकॾहिं तूं ज़िंदा रहणु चाहीं थो न त इते ई बीठो अच। अॼु अकबर खान पीअण वारनि मां नाहे। हलाए कोनी, हलाए। मरण जो जेकॾहिं तोखे एतिरो ई शौक़ु आहे न त पोइ बर कर मूं तोखे रब तरफ़ रवानो कयां। काश काश तूं बाबा साईं सां इहा दुश्मनी न करी हा त तुंहिंजे रिश्ते जे लाइ मां बाबा साईं खे राज़ी करे वठां। पर तो अहिड़ो कदम खयो आहे जो हाणे तूं ऐं मां कॾहिं बि हिकु नथा थी सघूं। मुंहिंजा भाउ, अॼु मां तुंहिंजी क़बर जी मिटीअ जो कसम खणी आहियां। चाकर खान ऐं सांवल जे नस्ल खे जेसि ताईं ख़तमु न कंदुसि तेतर मां सुख जो साह न खणंदुसि। इहो मुंहिंजो तुंहिंजी क़बर सां वाइदो आहे। सोट रूंडे वारी छोरी मोटी आई आहे ऐं रूंडो चाहींदो त मुंहिंजी छोरी जो निकाह सिकू सां थिए ऐं सिकू बि इहो ई चाहींदो छो त सिकू जी भेण सां मुंहिंजो निकाह पियो आहे ऐं सिकू चवंदो त रूंडे जी छोरी सां मुंहिंजो निकाह थिए। ऐं तूं त चाहीं त रूंडे वारी छोरी सां तुंहिंजी शादी थिए, ईअं न? जी सोट। अड़े हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, छा तूं ॿिनि माइनि जो ॿारु खणी सघंदे? हा, सॼी ज़िंदगी पियो घर में पिट को पवंदई, इन अज़ाब खे झेले सघंदे? सोट घर जे जहिड़े खे मां मुंहुं ॾेई वठंदुसि, पर जेकर रूंडे जी छोरी जो निकाह सिकू सां थियो न त मां सॼी ज़िंदगी सिकू जे साम्हूं कंध खणी कोन घुमी सघंदुसि। हा वॾा, छोकिरी वनवा में वेठल हुई, उतां ई सिकू सां निकिरी वई आहे। हाणे जेकॾहिं हुनजो निकाह सिकू सां थियो त हुनजो कंध असांजो अॻियां मथे हूंदो। ॻाल्हायूं था चाकर खान सां ऐं रखूं था ज़ोर चाकर खान ते त हैदर जी शादी रूंडे वारी छोरी सां कराई वञे त का भवाटी लहेसि, रंभ पई थी पएसि। सखणो ज़ोर न आहे रखणो सोट। खुलियल लफ़्ज़नि में चाकर खान खे चई छॾिजो जेकर इहो निकाह न थियो त असांजा रस्ता अलॻि हूंदा। हथ छोरा ॾाको लही पियो अथई, पर अहिड़ी नौबत कॾहिं बि कोन ईंदी। बाक़ी चाकर खान खे सम्झाइणु मुंहिंजो कमु आहे। सोट हाणे मां कंहिं बि क़िस्म जी लापरवाही न ॾिसां। उताक जे बदिरां हमरान खे ॻोठ जे ॿाहिरां पहिरें ते बीहारे छॾ, छो त हाणे ॻोठ जे ॿाहिरां पहिरें वधाइण जी सख़्तु ज़रूरत आहे। अकबर खान कंहिं महिल बि पलांद जे लाइ पंहिंजा हमराह मोकिले सघे थो। जेसि ताईं अकबर खान पलांद न कंदो न इहो सुकून सां न विहंदो। इन ई करे सोट ॻोठ जे ॿाहिरां पहिरों वधाए छॾ। मां त चवां थो सख़्तु करे छॾ। हाँ सोट, इहा त मूंखे बि ख़बर आहे। असां हुनजे घर में दाख़िल थिया आहियूं, माठ करे हू बि न वेंदो। सोट अकबर खान अकेलो न हूंदो, ज़रूरु हुन सां गॾु जाबिर बि शामिल हूंदो। ऐं जाबिर असांजे ॻोठ खां चङी तरह वाक़िफ़ आहे। उहो असांजे ॻोठ जी हर घिटी, हर चौराहे, हर कुंड कुछ खां वाक़िफ़ आहे। इन ई करे चवां थो त अकबर खान खे ॾुखियाई न थींदी। तव्हां ॻोठ जे ॿाहिरां पहिरों वधाए छॾियो, न त इहो जाबिर अकबर खान खे वठी अची असांजे सिर जे मथां बीहारींदो। तव्हां बेखौफ़ थी वञो सोट,
जाबिर ऐं अकबर ख़ान खे असां ॻोठ में दाख़िल न थियणु ॾींदासीं। जेकर हू आया न त उन्हनि जा लाश कढंदा, लाश। मां बि इहो ई थो चाहियां। जॾहिं जॾहिं बि अकबर ख़ान वारा असांजे ॻोठ तरफ़ रुख कनि त असां उन्हनि जा ॾंद खटा करे पोइ उन्हनि खे हितां मोटायूं। मुझी चाकर सां का बि दुश्मनी कोन हुई जाबिर। ये दुश्मनी सिर्फ सिक्कुअ जे करे ऐं गितो जे करे थी आहे। सिक्कू कमीनो त भॼी वियो ऐं इहो हिन वक़्तु चाकर जा पेर चटी न हूंदो। ऐं हा, तूं कॾहिं तो हितां भॼी चाकर जा पेर चटण जे लाइ? अकबर खान यही जाबिर चाकर खान जे अॻियां कंध झुकाए हा न त अॼु मां तुंहिंजे साम्हूं न बीठो हुजां। मां मञा थो त तुंहिंजा माण्हू मूं आहिनि, पर मां बि हिन पंहिंजे हथनि सां पंहिंजे भाउ खे दफ़न कयो आहे। मुंहिंजी दिलि ते छा वसंदी हूंदी तूं मूंखां पुछ। तूं ई ॿुधा, बलांद करण खां सवाइ मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो? तूं चाकर खान जे ॻोठ जे हर घिटी, हर मोड़, हर घर जे दर खां वाक़ुफ़ आहीं। रुॻो असांखे चाकर खान जे ॻोठ वठी हल, बाक़ी कम असांजो आहे। तूं छा थो सम्झी अकबर खान? मां रुॻो तुंहिंजी मदद कंदुसि, मां तोसां गॾु बि हलंदुसि, पर तुंहिंजे साम्हूं हथियार खणी अॻियां बीह रहंदुसि। चाकर खान जो मूंखे मौत खपे। त पोइ तयारी करे छॾ, अॼु राति ई ॻोठ में दाख़िल थियणो आहे। रेस अकबर खान कुझु वक़्त लाइ थधो थी, छो जो हो होशियारु हूंदा ऐं मोर्चा बंदि हूंदा। असां तकड़ कंदासीं त मारिया वेंदासीं। न जाबिर न, हाणे सब्र हिकु ॾींहुं बि न थींदो। या इहो चाकर ज़िंदा रहंदो या मां ज़िंदा रहंदुसि। इहो फ़ैसिलो अॼु राति ई करणो आहे। हाणे ॿुधा, देरि घणी थी? चवनि पिया त एॾो को वॾो मसइलो हुयो ई कोन। छुरो जेको हो न, अखियुनि जे ने जेका पिंबड़ियूं आहिनि न, इन्हनि जे मास में लॻो, जंहिंजे करे ॿई पिंबड़ियूं मिली वयूं हुयूं। थोरो टुको ॾेई उनखे खोले छॾियो। हरू भरू अती पियो दाहूं कंदो। हा बाबा साईं, तूं सही थी चईं। हेतिरा साल हरू भरू अज़ाब में गुज़ारे थोरी ॻाल्हि जे करे। इहे बि बाबा साईं रब साईं जा अहसान ऐं तो महिनत कई जो हाणे मां ठीकु थी वियो। हा दा मुराद, सुभाणे ताईं इहा पटी तुंहिंजी लही वेंदी। बाक़ी कारो चश्मो 2-3 ॾींहं पाइणो पवंदुई। अदा शेरल, जॾहिं तारे जो मसइलो ई कोन्हे को त पोइ कारो चश्मो छाजे लाइ पायां? मतिलबु त तुंहिंजो हर ॻाल्हि ते बहस करणु ज़रूरी आहे। पहिरीं ॻाल्हि त 3 साल सॼा तुंहिंजी अखि बंदि हुई। हीअं न अचानक रोशनी में तूं वेंदे उहो नुक़सानु कोन थींदो। महिरबानी करे कारो चश्मो तोखे 2-3 ॾींहं पाइणो पवंदो। ई ॻाल्हि जे करे न चश्मो पाईंदे पिंबड़ियुनि में मिटी वग़ैरह न पवंदी उन सां। बसि अदा, सॼो ॾींहुं त इहो चश्मो पाई वठंदुसि, पर तव्हां चवंदो न त सॼी राति पायूं, लठ लॻो सुतो पियो हूंदुसि। बसि न। इहा सची ख़बर आहे त कासिम मारिजी वियो आहे? हा मां, इहा पकी ख़बर आहे त सौट कासिम मारिजी वियो। पोइ त ई ज़ालिम जाबिर खे बि ज़िंदा न छॾींदा। भले मारण त वाक़ई जाबिर खे ई विया हुया, पर जाबिर जी क़िस्मत हुई, उन जे करे उन्हनि ज़ालिमनि सौट कासिम खे मारे विधो। पुट, तूं पंहिंजो ख़्यालु कर। जेतिरो जल्दी थी सघे न रेस खे मिंथ मेड़ करे हली ठाह कयूं। जेका जंहिंजी ज़िंदगी हुई, पोइ भले ई ठाह बि थियनि, पर केर बि कंहिंखे बचाए नथो सघे। पुट, जेसिताईं ठाह न थींदो न, त इहा ख़ौफ़ जी तलवार असांजे मथां टंगी रहंदी। अमां पंहिंजे अंदर जे ख़ौफ़ खे ख़तमु करे छॾियो ऐं हू मालिक आहे न, उन जी ज़ात ते भरोसो कयो। उहो ई त आहे जेको भलाई कंदो आहे। मालिक साईं, तूं ख़ैर कर। जाबिर खां पोइ मुंहिंजो छा थींदो? सभाई, जेको पोखबो आहे न, लुणबो बि उहो ई आहे। जाबिर ऐं कासिम बि घटि ज़ुल्म कोन कया हुया। असां त दिलि सां घणी दुआ घुरंदा आहियूं, पर इंसाफ़ करण वारो त रब आहे। उहो ई बहितर ॼाणींदो आहे त कंहिंजो अंजाम कहिड़ो थींदो। तॾहिं त चवां पई त ख़ानदानी माण्हू ख़ानदानी हूंदा आहिनि। तव्हां में ऐं अकबर खान वारनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे।
जेकॾहिं मुंहिंजी मां अकबर खान वारे जे घर में मूंसां मिलण अची आहे न त हुनखे इज़त ॾिनी वञे हा। पर तूं त हुनखे बेइज़्ज़तो करे था कढियो आहे। मूं तुंहिंजी माउ खे डंडा कोन हया आहिनि। मां त उहो ई कयो जेको मूंखे चाकर खान चयो। चाकर खान जो त सिर्फ़ तूं बहानो कयो आहे, पर तूं पंहिंजे अंदर जी बाहि कढी आहे। अंदर में बाहियूं रखणु तव्हांजे खानदान जो कमु आहे। असांजे खानदान में इहा बीमारी न आहे। तव्हांजो खानदान कहिड़ो खानदान जेको खून बहा जे एवज़ बेगुनाह नियाणियुनि जा संग चटी वठंदा आहिनि? बेगुनाह? तूं पाण खे बेगुनाह थी सम्झी? छा तूं पंहिंजे भाइरनि पीउ जे शैतानगिरनि खां वाक़ुफ़ न हुई आहे? तोखे ख़बर न आहे त ॻोठ में जेके बि फॾा फसाद थिया आहिनि उन में तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजा भाइर अॻियां अॻियां हुया। तव्हां मुंहिंजे बाबा ऐं भाइरनि खे ॾोही सम्झो था, पर मुंहिंजी माउ त इन्हनि ॻाल्हियुनि में न आहे न। पोइ तूं हुनखे बेइज़्ज़तो करे छो कढियो? इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे। मूं हुनजी बेइज़्ज़ती नाहे कई। हुन तोखे हितां वठी वञण जो ज़िद कयो सोणी, ऐं जे हितां तव्हां वञो हा न त गार्ड ॿाहिरि तव्हांखे मारे विझनि हा। त पोइ ॿुधा मां चाकर खान खे कहिड़ो जवाबु ॾियां हा? हिन क़ैद में रहण खां त भलो हुयो मां मरी वञा हा। तुंहिंजे मौत ऐं ज़िंदगी जो फ़ैसिलो वक़्त ते थींदो। फ़िलहाल तूं सब्र खां कमु वठि। अम्मा हाणे छा कयो? अम्मा तुंहिंजो पीउ त साबरी न आहे, पर चाकर खान खे ईअं करणु न घुरिजे हा। हू असांजे घर में दाख़िल थियो आहे। हाणे तुंहिंजो पीउ माठ करे कोन वेहंदो, चाकर खान खे मारींदो। छा हिन मसइले खे दरगुज़र नथो करे सघिजे? 4 खून थिया आहिनि अम्मा, 4। का मामूली ॻाल्हि थोरी आहे? अम्मा ॿिन्ही तरफ़ां केतिरा बि खून छो न थियनि, पर मसइले जो आख़िरी हल ॻाल्हियूं ई आहिनि न। तुंहिंजो पीउ सभु कुझु बख़्श करे सघनि थो, पर हू जेके असांजे घर में दाख़िल थिया आहिनि न, उहो कॾहिं बि बख़्श कोन कंदुनि। थोरो सोच अम्मा, इहा दुश्मनी वधे थी ऐं ख़ुदा न करे बाबा खे कुझु थी वञे त ॿियो असांजो केरु आहे? हाणे तुंहिंजे पीउ खे कुझु बि चवणु बेकार आहे। केतिरो बि तुंहिंजे पीउ खे छो न सम्झायां, पर मुंहिंजी हाणे हिकु बि न ॿुधंदो। हिन वक़्तु तुंहिंजे पीउ जे दिमाग़ जे मथां इंतकाम सवार थी बीठो आहे। जेसीं ताईं हीउ चाकर खान खां पलांद न वठंदो न, माठ करे कान वेंदो। मरण जो जेकॾहिं तोखे एतिरो ई शौक़ु आहे न त पोइ बर कर मूं तोखे रब तरफ़ रवानो कयां। चाकर खान तो मुझे दिल ऐं दिमाग़ ते अहिड़ो तवार कयो आहे जो न आराम सां विहण ॾींदो ऐं न सुकून सां सुम्हण। ओसि ताईं मुंहिंजी हिन दिल खे सुकून न ईंदो जेसि ताईं तुंहिंजे जिस्म खे तुंहिंजी रत सां गुज़र ॾेई दफ़न नथो कयां। तो न सिर्फ़ मुंहिंजे हमराहनि खे मारियो, पर मुंहिंजी गैरत खे बि ललकारियो आहे। मूंखे पंहिंजी इज़त जो कसम, जेकॾहिं मां तुंहिंजे घर में गिड़ी तोखे न मारियमि न, तेसि ताईं सुकून सां न वेंदुसि। जेकॾहिं मां ईअं न करे सघुसि त पोइ मूंखे ज़िंदा रहण जो को बि हक़ न आहे, को बि हक़ न आहे। सुण साईं, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुध। पंहिंजो दिलि दिमाग़ ऐं अखियूं कुझु ॾींहं लाइ खोले रख। हिन सॼे घर ते नज़र रख, छो त कंहिं कम सां गेजे केर मां घर मां ॿाहिरि निकितुसि त इहो सिक्को असुल ताड़ में हूंदो त जीअं वच मिले त मां घर में किड़ा ऐं ज़रूरु खिलंदो। इन करे कुझु ध्यानु रख। साईं, मां हिकु मर्द खे किथे थी रोके सघां? छो तूं कंहिंखां घटि ईंदी आहे? जेकॾहिं बग़ैर इजाज़त इहो सिक्को घर में गिड़े तो अंदर बंदूक पई थी खणी सिधो बिभ में ॾिग जाएंसि, अंडर असुल ॿाहिरि हुजनिसि। तूं कंहिं मर्द खां घटि ईंदी आहे? हाँ साईं, ख़ुदा कंदो त सिक्कू अहिड़ी ग़लती कान कंदो। जेकॾहिं आयो बि सही त मां हुनखे पूरी कोशिशि कंदसि सम्झाइण जी। सिक्कू जॾहिं घर में गिड़ियो न त तुंहिंजी का बि ॻाल्हि कोन ॿुधंदो आहे। हिन लाइ चवां थो त मथां दिलगीर थी या बुज़दिल सिधी बंदूक हणिजांइसि। पोइ जेको थियो न कि मां पाण मुंहुं ॾींदुसि, सम्झी न?
त पोइ ठीकु आहे साईं, जेकॾहिं तव्हांजो इहो हुकुम आहे न त सिकू हितां ज़िंदा वापसि कोन्हे वेंदो। सोना साईं जिंदा वञण बि न घुरिजे, छो त हीअ इज़त ऐं ग़ैरत जो मसइलो आहे। जेकॾहिं कुझु बि असां को ग़लती थी त सॼे राजबाग में ख़्वार थी वेंदासीं, ख़ल्क खिलंदी असांजे मथां। इन लाइ चवां थो त होशियार थी जाए, न काई दिलगीर। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।